शहीद अहमद अकबर फुल जे एहसाल सवाब लाइ क़ुरान ख़्वानी समाजी ख़िदमतुनि ते ख़राज तहसीन पेश। लड़कणो समाजी तहात पारां पंहिंजे मरकज़ी ऑफिस मोहल्ला अलाहाबाद में शहीद अहमद अकबर फुल जे एहसाल सवाब लाइ क़ुरान ख़्वानी जी रूहानी महफ़िल जो अहतमाम कयो वियो, जंहिंमें शहीद जे समाजी ख़िदमतुनि खे भेटा पेश कई वई ऐं संदसि मग़फ़िरत लाइ दुआऊं घुरियूं वयूं। क़ुरान ख़्वानी वारी तक़रीब में लाड़कण समाजी तहात जे मरकज़ी चेयरमैन शेख हाफ़िज़ बशीर अहमद हुसैनी ख़िताब कंदे चयो त शहीद अहमद अकबर फुल अवामी ख़िदमत, बेबाक राय ऐं बेलोस जदोजहद जो नालो हो। संदसि कयल ख़िदमतूं लाड़कनि जे समाज में हमेशह यादि रखियूं वेंदियूं। असीं खेसि दिलि जी गहराइनि सां सलाम पेश कयूं था। तक़रीब जी तंज़ीम जे अॻुवाण कामरेड नसीर अहमद कल्लोहड़ो, वफ़ा ख़ालिद हुसैन मेमण, एहसान अली बुलेदी, इफ़्तिख़ार अकबर फुल, शेख वली रज़ा साबरी, सीनियर सहाफ़ी साहिल लुंट, हाजी ग़ुलाम हुसैन जतोई समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हुनि वॾी तादाद में शिरकत कई। तक़रीब खां पोइ हिकु वफ़द शहीद जे अबाणी ॻोठ वॾा फुल रवानो थियो, जिते शहीद जी मज़ार ते हाज़िरी भरी वई। संदसि भाइरनि अज़हर अकबर फुल ऐं एजाज़ अकबर फुल सां मुलाक़ात करे शहीद जे दर्जात जी बुलंदीअ लाइ ख़ासि दुआऊं घुरी वयूं। लाड़कणी समाजी तहात जे तर्जुमान मौजूब शहीद अहमद अकबर फुल लाड़कणी जे नौजवाननि लाइ हमेशह हिम्मत, क़ुर्बानी ऐं फ़र्ज़ शनासी जी अलामत बणियल रहियो। विछड़ियो ज़रूरु आहे पर विसरियो न आहे। जीअं तव्हांजो लाड़काणो समाजी तहात जे ज़ेर इत्माम मरहूम मक़बूल सिंध जे ॾाहे अज़ीम इंसान मरहूम मक़बूल अहमद अकबर फुल रहमतुल्लाह अलैह जी ॿी वरसीअ जे मौक़े ते अॼु असीं पंहिंजे लाड़काणो समाजी तहात जे मरकज़ी ऑफिस में क़ुरान पाक जो विर्दु ख़तमुल क़ुरान सां गॾु रात ख़्वानी कई वई ऐं उनजे सारे सवाब जे दर्जात बुलंदी जे लाइ ऐं असीं उनजी कयल ख़िदमतुनि खे सलाम पेश करण जे लाइ ही मेड़ाको मुनक़द कयो वियो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला उनजे दर्जात खे क़बूल फरमाए, कयल ख़िदमतुनि खे क़बूल फरमाए ऐं उनजे भाइरनि खे सभु ज़मीर सां गॾु उहा साॻी हिमत, क़ुवत ऐं बहादुरी और किरदारु अदा कराए, ताकी जीअं पंहिंजे समाज सां सरियल ख़िदमतुनि खे बहितर खां बहितर किरदारु अदा करण में पंहिंजी ज़िमेवारी महसूसु कनि। असीं समाजी तहात जी तरफ़ां उनजे अज़मत खे सलाम पेश कयूं था ऐं इंशाअल्लाह तमामु लाड़काणे वासियुनि सां गॾिजी करे सियासी, समाजी, मज़हबी ऐं सोशल एक्टिव दोस्तनि जे ताउन सां गॾिजी असीं हिकु आज वरसीअ जे मुतालिक़ तमामु वॾो प्रोग्राम करणु चाहियूं था, जेको तमामु जल्द इंशाअल्लाह उनजे बिरादरनि सां मीटिंग करे असीं ऐलान कंदासीं। लाड़काणो समाजी